त साईं असांखे कहिड़ो ख़तरो आहे पीपल्स पार्टी जे सिंध हुकूमत खे सिंध प्लेट में सजाए सिंध तोहफ़े में छो पिया ॾियो दहशतगर्द एवज़े में ॿियो संग वठंदा आहिनि ही सिंध एवज़े में संग तोड़ ॾियनि था MQM खे दीवार सां लॻणो पियो पंहिंजे पॉलिसीज़ जे करे ऐं परॾेही हथ जे करे उहा MQM जॾहिं दीवार सां लॻी वई तॾहिं उनखे वरी तव्हां साह था विझो तव्हां उनमें उनखे पंप करे उनखे मसनूई साह विझी उनखे मैदान में था आणियो तव्हीं पाण पिया कयो पब्लिक सर्विस में चीफ सेक्रेटरी जो रखियो अथव उहो हिकिड़े हिकिड़े सिंधी सेक्रेटरी जो ऐं हिकिड़े हिकिड़े मेरिटोरियस सेक्रेटरी जो जीअण जंजाल करे छॾींदो जेको हिननि जो चीफ सेक्रेटरी तव्हां विहारियो आहे ऐं जेको हिननि खे 4 वज़ारतूं था ॾियो सूबे में उन्हनि 4 वज़ारतुनि जो नतीजो छा निकिरंदो उहो 4 वज़ारतूं जिन खातनि जूं मिलंदियूं उन्हनि खातनि में सिंधियुनि ते बैन लॻी वेंदो इमरान ख़ान मुआइदो कयो MQM सां त इमरान ख़ान MQM खे कुझु बि नथे ॾेई सघियो एवज़े में वफ़ाक़ जो कुझु शइ ॾेई सघियो अथई पर पीपल्स पार्टी जॾहिं ॾियणु चाहे त पीपल्स पार्टी हुननि खे कंदकोट जी घिटीअ खां वठी नगर पार्कर जे नंढड़े स्कूल खां वठी कराची जे क्लिफ्टन जे वॾियुनि इमारतुनि ताईं सभु टपड़ ॾेई सघे थी कानूनी तौर ते तंहिंजे करे इमरान ख़ान ठाह करे नवाज़ शरीफ़ ठाह करे मर्कज़ जी का पार्टी ठाह करे लीग जो को धड़ो ठाह करे उन जा बि नुक़सान आहिनि वफ़ाक़ हवाले सां पर उहे उन्हनि खे एतिरो बाख़्तियार नथा बणाए सघनि मसलन शहबाज़ शरीफ़ ठाह करे आहे त शहबाज़ शरीफ़ जे ठाह सां 270 पुलिस वारा जेके सिंध जा वापसि थिया आहिनि कराची मां पंहिंजे तख़्तगाह मां कराची सिंध जो तख़्तगाह आहे कैपिटल आहे उतां 270 सिपाही वापसि थी विया उहो वफ़ाक़ी हुकूमत थोरी करे सघे थी सिंध जो चीफ सेक्रेटरी यकदम राजपूत मुक़ररु कयो वियो आहे उहो राजपूत वफ़ाक़ी हुकूमत थोरी मुक़ररु करे सघे थी सईद भरम जेको दहशतगर्द आहे उन दहशतगर्द ते सरकारी वकील एतिराज़ वापसि वरिता आहिनि उनजी सज़ा सस्पेंड थी वई सरकारी वकील कंहिंजो अटॉर्नी जनरल जी ऑफिस जो थोरी हो वफ़ाक़ी हुकूमत जो एडवोकेट जनरल जी ऑफिस जो एडवोकेट जनरल कंहिंजे मातहत आहे सिंध हुकूमत जी प्रोसिक्यूटर जनरल कंहिंजे मातहत आहे सिंध हुकूमत जी त सिंध हाई कोर्ट में ऐं सेशंस कोर्ट में कहिड़नि दहशतगर्दनि तां केस वापसि वठणा आहिनि उनजो फ़ैसिलो करण जो इख़्तियार वफ़ाक़ी हुकूमत वटि कोन्हे उहो फ़ैसिलो करण जो इख़्तियार सिंध हुकूमत जे एडवोकेट जनरल वटि ऐं प्रोसिक्यूटर जनरल वटि आहे ॻाल्हि सम्झो न सिंध जा माण्हू ॻाल्हि सम्झनि कोन था सिंध जे माण्हुनि खे शइ सम्झणु खपे आम माण्हू नथो सम्झे त सो त ठीकु आहे पर सिंध जो अहम माण्हू त इहा ॻाल्हि सम्झे न जो पढ़ियो लिखियो माण्हू त सम्झे त सिंध जा अहम इख़्तियार सिंध हुकूमत वटि आहिनि तंहिंजे करे नवाज़ शरीफ़ करे शहबाज़ शरीफ़ करे इमरान ख़ान करे उन्हनि ठाहनि खे उहे ट्रांसलेट थी ज़मीन ते नज़र कोन ईंदा हीअ ॾिसो 3 ॻाल्हियूं थियूं आहिनि 3 थी वियूं वफ़ाक़ी हुकूमत बि ठाह कयो आहे सिंध हुकूमत बि कयो आहे पर सिंध हुकूमत वारो चीफ सेक्रेटरी सिपाहियुनि ऐं पुलिस वारनि जी वापसियूं सईद भरम जी आज़ादी 3 सिंध हुकूमत करायो